अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल मोहम्मद शामिल मोर जो सिंध जो सचो लोक दास्तान ससी पुनू किस्त नंबर 2। वरी ससीअ खे चवण लॻी, पीउ जो चयो मञणु औलाद जो फ़र्ज़ु आहे। ॾिस तोखे तुंहिंजे पीउ केॾे नाज़ प्यार सां पालियो आहे, उन करे तोखे संदसि ॻाल्हि टारणु न घुरिजे ऐं न ई पीउ जे साम्हूं अहिड़ियूं ॻाल्हियूं करणु घुरिजनि। उन ते ससीअ चयो, अम्मा आउं शादी कान कंदसि, मूं कंहिं सां सॼी हयाती साथ ॾियण जो वाइदो कयो आहे। जॾहिं मां उहो ॿुधो त हिन ससीअ खे सम्झाईंदे चयो, ससी तूं इश्क जूं ॻाल्हियूं छॾे ॾे, ख़बर न आहे त हुन जो अंजाम कहिड़ो थिए। जॾहिं ससीअ उहो ॿुधो त माउ खे चयईं, अम्मा मूंखे छो थी ॾेजारी, तोखे ख़बर आहे त जेके इश्क कंदा आहिनि से अंजाम खां न आहिनि डिॼंदा आहिनि। जॾहिं ससीअ कंहिं बि हालत में राज़ी न थी त माणस सभिनी साहेड़ियुनि खे सॾायो ऐं खेनि चयईं, अमीं ससीअ खे सम्झायो त उहो इश्क खां बाज़ अचे ऐं उते शादी करे जिते संदसि माउ पीउ राज़ी आहिनि। ससीअ जे सहेलियुनि साण वाइदो कयो त उहे ससीअ खे सम्झाइण जी पूरी कोशिशि कंदियूं। हिकु ॾींहुं ससीअ जूं सहेलियूं खेसि हिकु हंधि वठी वयूं ऐं खेसि सम्झाइण लॻियूं त ससी इश्क खां परे रह, छो त तुंहिंजो हीअ हुस्न आरज़ी आहे जेको हिकु ॾींहुं फना थियणो आहे, उन करे उन ते गुरूर करणु न घुरिजे। उन ते ससीअ चयो, तव्हांखे कहिड़ी ख़बर त इश्क खां सवा ज़िंदगी हराम आहे, तव्हीं छा बि करियो मूंखे उन खे अलॻि नथा करे सघो। उन दौर में केज मकरान जेको सिंध जे सरहद ते आहे, हारी जाम नाले हिकु बलोच सरदार रहंदो हो। हारी जाम खे कुझु मुर्गनि या मोट में बि शुमार कयो आहे, जंहिंजो नालो दूरनि ताईं पखिड़ियल हो। हारी जाम खे 5 पुट हुआ, जन जा नाला ही हुआ, होथू, नोथू, चिनू, निकिरो ऐं पुनू। हारी जाम जे पुटनि में पुनू हिकु ख़ूबसूरत ऐं हसीन हो। हेॾां ससीअ जे हसन जी हाक काफ़िलनि जे अच वञ सबबु केज मकरान ताईं पहुची चुकी हुई। उहा तारीफ़ पिनूअ जी बि कननि ते पई हुई। हिकु दफ़े छा थियो जो बंबोर जो हिकु सौदागर ॿामी नाले सौदागिरी कंदे केज मकरान में पहुतो। उहा ख़बर पुनूअ खे पई। हिन उन सौदागर खे चयो त ए सौदागर, तूं बंबोर ते त ज़रूरु ईंदो वेंदो रहियो आहीं। जॾहिं बंबोर वञी त हिकु कमु ज़रूरु कजां ऐं मूंखे पैगाम वसीले ज़रूरु ॿुधाइजां त वाक़ई ससी एॾी ख़ूबसूरत आहे जंहिंजे हुस्न जी हाक मुल्कां मुल्क मशहूरु थी वई आहे। ॿामी साणसि वाइदो कयो ऐं जॾहिं बंबोर में पहुतो त हिन ससीअ सां मुलाक़ात कई। ॿामी साणसि पुनूअ जी तारीफ़ कई ऐं पुनूअ जे हुस्न ऐं ख़ूबसूरती जी वाखाण कई। तंहिंखां पोइ ससीअ जे दिलि में पुनूअ लाइ मोहबत ऐं अकीर अञा बि वधी वई। हीअ उथंदे वेहंदे सुम्हंदे घुमंदे पुनूअ खे पई सारींदी हुई। आयल वेल काफ़िलनि खां पुछा काछा कंदी हुई त मुंहिंजे पुनूअ जो तव्हांखे पतो त न आहे। हेॾां ॿामी सौदागर पंहिंजो हिकु ॿियो कासिद पुनूअ ॾांहुं मोकिलियो, जंहिं पुनूअ खे ससी जी ख़ूबसूरती ऐं हुस्न जी समूरी हक़ीक़त ॿुधाई। होॾां हिकु ॾींहुं हिकु काफ़िलो केज मकरान खां बंबोर में आयो। उन ई काफ़िले में केतिरा ई माण्हू शामिल हुआ। हू जॾहिं बंबोर में पहुता त बंबोर जे बाग़ में थक भञण जे ख़्याल खां तरसिया। जॾहिं ससीअ ॿुधो त मकरान मां हिकु काफ़िलो आयल आहे त हू पंहिंजे घरां निकिरी काफ़िले वारनि वटि पहुती, छो त खेसि ख़बर हुई त उहो काफ़िलो पुनूअ जे मुल्क खां आयो आहे। जॾहिं ससी उते पहुती त हिन काफ़िले वारनि खां पुछो त छा अमीं पुनूअ जे वतन खां आया आहियो। हिकु शख़्स चयो, हा असीं उतां ई आया आहियूं, हू मकरान जो शहज़ादो आहे, असीं सभु संदसि नौकर आहियूं। ससी जॾहिं उहो ॿुधो त उहे सभु पुनूअ जा नौकर आहिनि त हूअ डोड़ंदी घर ॾांहुं आई ऐं पंहिंजे माउ खे चयाईं त मां पुनूअ जे शहर खां उन जा नौकर आया आहिनि, तूं उन्हनि जे खाधे पीते जो बंदोबस्तु कर। माउ खे ससीअ सां तमामु घणी दिलि हूंदी हुई, उन करे उहा पंहिंजे धीअ जो चयो टारे न सघी ऐं हिन यकदमि काफ़िले वारनि लाइ खाधे पीते जो बंदोबस्तु कयो ऐं अहिड़ी तरह हुननि जी वॾी दावत कई वई। ससी काफ़िले जे सरदार खे उहे सभु ॻाल्हियूं ॿुधायूं जेके हिन पंहिंजे खटी पीउ खे ॿुधायूं हुयूं। हिन ॿुधायो त हू खेसि हिकु संदूक में पियल मिली, जंहिंमें संदसि हक़ीक़ी पीउ जो पतो लिखियलु हो, जेको तावीज़ जी शिकिल में संदसि ॻिचे में पियल हो, जंहिं मां ख़बर पई त हूअ वज़ीर जी धीउ आहे, जन खेसि उर्गो उन करे दरिया में लोड़े छॾियो हो त हूअ नौजवान थी मुस्लमान सां शादी कंदी ऐं अहिड़ी तरह मोहम्मद खटीअ खेसि उन करे निपायो जो खेसि को बि औलाद न हो। हिन ॿुधायसि त मूं ख़्वाब में पुनूअ खे ॾिठो हो जेको साथ निभाईंदो ऐं हू मूं लाइ जीअंदो मूं लाइ मरंदो, ऐं जॾहिं खां मूं पुनूअ खे ख़्वाब में ॾिठो आहे उन वक़्त खां आऊं पाण खे संदसि इमानत सम्झां थी।
उनखां पोइ हिन हिकु ख़त काफ़िले जे सरदार खे ॾिनो ऐं चयाईं त हीअ ख़त पुनूअ खे ॾिजा। उन जे ख़त में ससीअ लिखियो त तुंहिंजे इश्क मूंखे दुनिया खां बेज़ार करे छॾियो आहे। ऐं हर वक़्तु तुंहिंजी जुदाईअ में जली रही आहियां। माण्हू मूंखे मेणा ॾेई रहिया आहिनि। तुंहिंजे इश्क मूंखे वज़ीर जे घर मां कढी हिकु खटीअ जे अङण आंदो आहे। जॾहिं खां मूं तोसां मोहबत कई आहे उन वक़्त खां न राति जी ख़बर आहे ऐं न ई ॾींहं जी ख़बर। हर घड़ी तोखे सारींदे यादि कंदे गुज़रे थी। उहो ख़त ॾेई ससी काफ़िले जे सरदार जा हथ ॿधी बीह रही ऐं खेसि चयाईं त तूं हीउ ख़त पुनूअ खे पहुचाइजां ऐं सॼी हयाती तुंहिंजी थोराइती रहंदसि। उनखां पोइ काफ़िले जे सरदार काफ़िले समेत उतां रवानो थियो ऐं कुझु वक़्त खां पोइ हू बंबोर मां निकिरी मकरान ॾांहुं रवाना थी वियो। जॾहिं हू काफ़िलो मकरान पहुतो त काफ़िले जे सरदार जंहिंजो नालो बहलूल हो त पुनूअ वटि वञी उहो ख़त खेसि ॾिनो ऐं सॼी ॻाल्हि सरपरस्ती करे ॿुधायईंसि त ससी तोखे ख़्वाब में ॾिठो आहे। उन वक़्त खां तो लाइ वेझाए रही आहे। तुंहिंजी मोहबत में सुनसान हालत हीअणी आहे। जॾहिं तूं खेसि न मिलंदे त उहो तो लाइ रोई रोई मरी वेंदी। उहा ॻाल्हि ॿुधाई हिन पुनूअ अॻियां ससी जी ॾाढी साराह कई ऐं चयाईं त शहज़ादा संदसि हुस्न जी कहिड़ी साराह करियां। संदसि सूंहं जी साराह करणु सिज जे